मुझे गौसे आज़म जी सुन्नता पुछण जो नमाज जो टाइम थियो पीरा ने पीर वुज़ू कयो जिथे वुज़ू पिया कन सुकल वण थोड़ा खजीअ जा सुकल थोड़ा बीठल हुजन मुझे पीर दस्तगीर ही नजर कई नजर जिना दी कीमिया सोना पड़ा मन वट साथ ते कोई दात नहीं सैयद हो या जट जो वहे सो लहे रब जा रंग निराला है हजरत मोहम्मद राशिद रोजे धनी सैयदा उन जो वालिद हजरत सैयद मोहम्मद बका पट धनी वली कामिला पर नक्शबंदी फैज हजरत मोहम्मद इस्माइल का वरते जेको साथ जो चूड़े जो केर हो साथ जो चूड़े जो साथ जो हुयो मुझो पीरन जो पीर दस्तगीर पीर जे पारा हसनी सैयदा अम्मा जे पारा हुसैनी सैयदा पर फैज वरतई मुर्शिद जे को हुयो से वो सैयद न हो अबू सईद मखजूमी बनु मखजूम कबीले जो रब जा रंग निराला जे पीरन पीरन जे पीर के फैज दिनो अबू सईद मखजूमी कबीले जो सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब जे के नवाजे या रब जी मर्जी या सोने पिटाई वरोई मुर्शिद वर तो कोरी पान सैयद मुर्शिद कोरी पो शाह इनायत परियों पाड़े में बुजुर्ग है उन वेण दिनुस तानो दिनईस कोरी मोची जन जा पीर किए लंघाईंदा सीर ओखी में शाह इनायत चे बेटाई पान सैयद मुर्शिद वरी कोरी मोची जन जा पीर किए लंघाईंदा सीर ओखी में शाह इनायत चे पिटाई चवरायस ओ शाह इनायत ये नाहे भला किया जी हाँ बुद्ध त मां अब्दुल लतीफ फिटाई बुधाया राणे वटा रात नौनिया पो आयो लतीसू लतीफ चे दातर वटा दात को न पुछे तो जात जेके आया से अखी विया चो ताम चो को न पुछे तो जात जेके आया से अखीविया मुझा दोस्तों मुझो सोनो सैयद कंबर पान सैयद आले रसूला पर मुर्शिद जेका फैज वरतई मिठो पीर रहमत पुरवा साईं जी जात चंदड़वा पर पूरी दुनिया में अज जिते वींदे मुझे मिठे पीर जो फैज नजर सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत अली है अती बीमारा सोने गौसे आजम पुछण आयो ये बड़ा सुखल ये जो नजर कई नजर कई त सुकल खचिया जा बण सावा थी डारियूं छले बीटा वरी पियो फेरो नजर कई त अण मुताए था मेवा छले बीटा अब ये खची जी मौसम ही खची जी मौसम ही ना है किथे डोडो नजर नहीं दी पर मुझे दस्तगीर जी नजर पची वई वरी चवंदा हो दस्तगीर जी करामत था बुधायो कुरान में किथे लिखियल अज तो कुरान मुंह ते घुमाया है कुरान तो फरमाए बीबी मरियम के जेडी मल हजरत ईसा जी विलादत पई थे
शहर का बाहर ओभर पासे हिकिड़ी कखाई झूपड़ी उन में बैठी हुई, इबादत में बैठी हुई। जेॾीमहिल वियम अची घड़ी आई, ईसा जो मिलाद पियो थिए, मिलाद मिलाद। जेके चवंदा न मदीने वारे जो मिलाद छो था बयान कयो, उहे मरियम सूरत जे मुंड वारा ॿ रुकू वञी पढ़ो। सॼो मिलाद ईसा जो अल्लाह पाण क़ुरान में लिखी छॾियो। ईसा जो मिलाद पढ़ण बयान करण क़ुरान में लिखण जे जाइज़ आहे त ईसा जो बि सरदार मदीने वारो साईं वो चओ त उन जो मिलाद बयान करण बि जाइज़ आहे। या अल्लाह जी सुन्नत इहो सवाब मिलाद जो बि सुन्नियुनि जे खाते में आहे, ॿियनि खे न मिलंदो। सम्झो था न? अॼु नेट ते मूंखे मोबाइल में 2 इश्तिहार मिलिया आहिनि, चवंदो त मां हींअर कढी ॾेखारियां। 2 इश्तिहार मिलिया आहिनि देवबंदियुनि जा मीलाद जे मथां लिखियल आहे। इश्तिहार ते लिखियल आहे मीलाद मुस्तफ़ा, मुंहिंजो हिते रखीसि। कल्ह ताईं चयो मीलाद मल्हाइण बिदअत आहे। इंशाअल्लाह अञा वक़्तु ईंदो दस्तगीर जी यारी बि मल्हाईंदा। हक़ हक़ अॼु न मञंदे सुभाणे मञणो पवंदुई, सुभाणे न मञंदे परीहं मञणो पवंदुई। हज़रत बीबी मरियम साइण जेॾीमहिल बुख लॻसि, उञ लॻसि, मौला बुख लॻी आहे, रब फरमायुसि वहुस्सी इलैके बिजिज़्इन नख़ला, ओ मरियम यो सुकल थोड़ो खजीअ जो सुकल थोड़ो। छा ॻाल्हायो ॻाल्हायो? मुंहिंजी त निड़ी वेठल आहे, तव्हांजे निड़ी खे छा थियो आहे? चओ सुकल थोड़ो खजीअ जो। सुभान अल्लाह। बीबी मरियम हीअं कयो जो सुकल थोड़ में हथ विझी हीअं धूणो ॾिनई। छा कयई? बाबा थोड़ो जेके न टारियूं न लामू न शाखूं न मुद न मौसम, हीअं जो हथ लॻाए लोॾो ॾिनई। तुसाकित अलई के रुतबन जनिया। हिकिड़ो हूंदो आहे कचो ॾोॾो, हिकिड़ो हूंदो आहे कचो ॾोॾो, ऐं ॿियो वरी जेॾीमहिल वण ते पची वेंदी आहे, खजूर पची वेंदी आहे, उनखे छा चवंदा आहियो? ॾंग 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 ॾोॾो। उहो कचो खाओ त निड़ी खे घुटींदो आहे, वठंदो आहे, ऐं जे सफ़ा पची वञे उहो बि घणो न वणंदो आहे, पर ॾंग ॾोॾो। हाणे इन ॾंग ॾोॾे खे अरबी में सॾिबो आहे रुतब, रसियल रसियल ॾंग ॾोॾो। हीअं जो बीबी मरियम उन खजीअ जे थोड़ में हथ विझी धूणो ॾिनो त ॾंग ॾोॾा ताज़ा ताज़ा पिया किरनि। अरे वलिया बानी जा हथ लॻनि त सुकल थोड़ मजा ताज़ा ॾंग ॾोॾा किरनि, पर पीरनि जे पीर दस्तगीर जो अञा हथ न लॻो आहे, रुॻे निगाह पई आहे त ताज़ा ॾोॾा किरनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ करम कर खुदारा ओ बगदाद वारा, करम कर खुदारा ओ बगदाद वारा, सदन तो के मुर्शिद सिखायल विचारा। वली जो हथ त हथ आ, नज़र त नज़र आ, पर वली जे पैर में जेका जुती पइजी वञे न, उहा जुती बि करामत वारी आ। पुट समझो था, सरहंद हिंदुस्तान
हिंदुस्तान में शाहरा सरहंद जो मुझो मुर्शिद इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी नक्शबंदियन जो पीरा हजरत मुजद्दिद पाक सरहंद में वबा जी बीमारी पी वबा उल्टियों ऐं जुलाब घर घर मां ॿ टे लाश पिया निकिरन माण्हुनि खे चयो इमाम रब्बानी खे साईं ख़ल्क़ मरी वई मुल्क में वबा पइजी वई आहे साईं का दुआ घुरो वली सगोरे दुआ न घुरी बुक न झलियो हथ न खयो पंहिंजे पेरनि जी जुती लाइ हिननि खणी वञो तलाव न तलाव इन में वञी उछलायो सरहंद में ऐलान कयो जेको इन तलाव जो पानी पीअंदो उनखे शिफ़ा मिलंदी खुदा जाने थो माण्हू वबा में हीअं फथकनि पिया उन पाणीअ जी लप खणी वात में विझ त चङो भलो माण्हू मरण खे अची वियो उन तलाव जा ॿ फुड़ा पाणी जा खणी वात में विझनि त हमराज में बीमारी हुई कान हे जुती जे पाणीअ सां लॻी ज़ाहिरा जुती सॼी पानी में तो कोन घुमाई हूंदन न जुती तो हिकड़े पासड़े में पई हूंदी पर पानी पानी सां लॻो निस्बत जुती सां जुड़ी वई पुट समझ वाले न समझो ॾिसो न बिजली हूंदी आहे बिजली जो करंट ही वडो डंडो आहे हिन डंडे में वरी हे ॿियो डंडो टियों हे केतिरा डंडा पर हिन चोटड़ी सां बिजली लगे न तो हेडे करंट हेडे सजे में करंट समझो था कि न वदा तो जुती मुबारक पानी जे हिल छेड़े में पर वो फैज वो नूर वो रहमत वो शफा सजे तला में अची वई वो वलियन सां मोहब्बत रखो निस्बत रखो दुश्मन न थियो वली इंसान दुश्मन न थियो बस हिकड़ी गाल मुझो इन जलसे जो मुझो पैगाम तवा के युवा हथ बदी तो जवाब के पे वली इंसान दुश्मनी न रखो के जा गिला खोर न थियो मुरीद जंजा आयो भली हुजो पंजे पीर सां दिल लायो पर हर वली इंसान मोहब्बत निस्बत समझो था दुश्मनी न हुजे कंहिंजी भी गिला न हुजे मुझा दोस्त ए दिल में जेके ॿियायूं कुतूरत ये कठो जेकी भी सुन्नी आयूं या रसूल अल्लाह चवण कादरिया या नक्शबंदिया चिश्तिया या सोरवर्दिया शाजलिया या रफाइया कलंदरिया या तेफूरिया जो भी वलिया चओ सब असांजे अखियुनि जा जेको दस्तगीर जो सच्चो मुरीद आहे न उनखे लहर लोडो नाहे साईं फरमाइनि था मुरीदी हिम व तिब वश्ताबगनी अज़ूमुन कातिलुन इंदल क़िताली ए मुझा मुरीद तू खुशू मला गम न कर गणती न कर जे तू मुझो सच्चो मुरीद आई न दुश्मन तो के ओलारींदो ने के लगी पवे पर मुरीद सच्चो हो जे बुधाया तो दस्तगीर जो सच्चो मुरीद केरा सोने दस्तगीर फरमायो मुझो सच्चो मुरीद उहो आ जेको मुझे नाने मोहम्मद करीम जी सुन्नत ते हलंदो आ दस्तगीर फरमायो मुझो मुरीद कदे नमाज न छदींदो हाने जेके दस्तगीर जा सच्चा मुरीद आयो न से वायदो कयो इंशाअल्लाह नमाज न छडबी घट था गालायो उत्तर लगो आ जनवरी जिन महीनो बचण वारो सुभान अल्लाह ये थी अध
पर दस्तगीर जा मुरीद जिए थद तिए वध वो ता वध थींदो याद हां सवड़ छडण वो सटड़ी मजा निकरण पर जे शादी शुदा है माशाल्लाह वो तो बिस्तर छडण दुखियो साईं फरमान था मुनाफिक मानू के बन नमाज़ ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं हिकिड़ी फजर जी नमाज़ बि सोमाणी सीअ में साईं बिस्तर छॾण ॾुखियो आहे न साईं फरमान था ज़ाल सुती पई आहे मुड़ुस जागी पियो आहे या मुड़ुस सुतल आहे ज़ाल जागी आहे संगड़ा ठंडा पाणी जा मुंहं ते हणी चवेसि थी ओ रोशन जी मां उथी नमाज़ जे लाइ सन्हड़ो छंडो हीअं कोरो भरे आयो सन्हड़ो छंडो हणी मुड़ुस ज़ाल खे थो उथारे या ज़ाल मुड़ुस खे थी उथारे ओ मस्जिद जा पी उथी ये छंडड़ा हणी उथारन था नमाज जे लाइ साईं फरमाइनि था अल्लाह ॾहक ॾेई खिले रब खुश थी खिले तो रब फरमाए तो मलाइको ॾिसो कीअं हिक ॿिए खे उथारन था नमाज जे लाइ मलाइको तव्हां शाहिद थियो इन ज़ाल खे बि बख़्शुम इन मुड़ुस खे बि हाणे तूं उथी त वरी हुन भटारी खे बि उथारी पाण ई सुतो पियो ही निभागो ॿार पींखे में बंद सुमारी से सौंद थी पे उठो साईं फरमाई त ऊंधो शैतान सुमंदो आहे मोमिन सुमंदो आहे त पंहिंजे साॼो पासो खोड़े सॼे हथ जी तरी सॼे गल जे हेठों ॾेई मुंहुं किबले ॾेई करे ईअं सुम्हण सुन्नत मदीने वारे जी सुन्नत आहे हिकिड़ी सुन्नत ते अमल करी त 100 शहीदनि जो सवाब वो नमाज पढ़ंदो बच्चन के भी नमाज पढ़ाईंदो मुझे नबी सोने जे सुन्नत ते हल शरीयत ते हल यो दस्तगीर जे मुरीदन जो तरीक़ो पर वो फैज़ दस्तगीर जो खपई न पो वञ के कामिल मुर्शिद जी सोबत में जिते भी तुझी दिल खुरे जिते भी तुझो अकीदो इरादो दिल जो जुड़े उन वली जी सोबत में वञ पो वेझे में वेझो त तोखे कंबर वारी वञो अल्लाह वारन जी सोबत में वेहो उन्हनि जी मजलिस में वेहो हर महीने जी 11 दरगाह रहमतपुर शरीफ लाड़काने पाक वञ अल्लाह वारन सां गॾु वे नेक थी सालियो थी पुट जिंदगी फानी आहे मौत मथां भरियो बीठो आहे जो अॼु सुभाणे मुंहिंजा दोस्तो अॻिते हलणो आहे माल कम न ईंदई ज़ाल कम न ईंदी औलाद अयाल धन दौलत मटियूं मिल्कियतूं सोन चांदी ज़मीन पुट जायदाद मिल्कियतूं कुझु न कम ईंदी कम ईंदई त मदीने वारनि जी गुलामी कम ईंदी कब्र में माल घर में जुदा थी वेंदो बदन जा कपड़ा भी फुरे वठंदो अब आओ इन जमीन जा खातेदार ॿिया थी वेंदा तुंहिंजे खट ते सुम्हण वारा ॿिया थी वेंदा तुंहिंजा कपड़ा ॾाढे शौक़ सां दर्जी खां ठहिराया अथई इहे बि ॿिए जे बदन तोखे अणसिबियल कफनी उहा बि या नसीब हाँ ओ मुजादा जेॾी महिल कब्र में हलंदे न त अबो अदो मिट माइट एतिरी वफ़ादारी कंदा जो कांधी थी हली कब्र ताईं छॾी वेंदा उहे जेके को ते कख नथा सहनि उहे मण मिट्टी जा तुंहिंजे मथां विझंदा मण मिट्टी जा लटकींदा तुंहिंजे लाश खे लटींदा ओ मिठा जेॾी महिल कब्र में पहुंदे न अबो न अम्मा न मिट न माइट न माल न दौलत न जागीर न जमींदारी न मिल्कियत कुछ न पर कब्र में वेंदे त मदीने वारो मिट छॾे विया हू न छॾींदो सब
छॾे वियाहू न छॾींदो वार थींदो वीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर ईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर सभु छॾे वियाहू न छॾींदो सभु छॾे वियाहू न छॾींदो वार थींदो वीर अंगण ते उन महबूब के राजी कंदा या नाराज राजी कंदा सच्ची था चओ पंहिंजो नमाज पढ़ो नेक थियो सालिह थियो सोने नबी दे सुन्नत शरीयत दीन ते हलो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद वमा अलैना